बाअदब बानसीब, बेअदब बेनसीब। अस्सलामु अलैकुम हक़ मौजूद। अॼु जंहिं मां अल्लाह वारे जो तस्करो करे रहियो आहियां उन लाइ मूं वटि अल्फाज़ कोन्हनि, छो जो असां उन दौर जे उन्हनि माण्हुनि खां ॿुधो त उहे चवंदा हुआ त साईं जिन वक़्त जा गौस आहिनि, साईं जिन वक़्त जा कुतुब आहिनि, साईं जिन वक़्त जा अब्दाल आहिनि। पर ईअं सम्झो त असांजो वालिद साहब पिणु तारीफ़ कंदा हुआ त साईं जिन खे माण्हू नथा सुञाणे सघनि ऐं साईं जिन जो वॾो क़दुरु आहे जेको असां नथा करे सघूं। ऐं हूअं बि अल्लाह वारनि जो वॾो क़दुरु आहे। अल्लाह वारनि जी ज़ात हिकु अलॻि ई ज़ात आहे। हू अहिड़ा नूर आहिनि जेके मोल दिलुनि खे जीआरींदा आहिनि, ग़मगीन माण्हुनि खे ख़ुशियूं ॾींदा आहिनि ऐं भटकियल गुमराह माण्हुनि खे रस्तो ॾेखारींदा आहिनि। ऐं पहिरियों बि अर्ज़ु कयो, मूं वटि अल्फाज़ कोन्हनि। साईं जिन खे हज़रत अली मर्दा शाह पीर पागारो साहब रहमतुल्लाह अलैह, हज़रत मख़तूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत मुइयुद्दीन शाह राशिदी अल मारूफ़ एजाज़ साईं रहमतुल्लाह अलैह जहिड़नि शख़्सियतनि जूं मुहबतूं हासिलु हुयूं। उहे पाण पिणु तारीफ़ कंदा हुआ साईं जिन लाइ। जीअं साईं जिन जो पंहिंजो इस्म मुबारक आहे, साईं जिन जो नालो आहे हज़रत सरदार अहमद शाह लकियारी। अॼु उन्हनि जे बारे में चंद अल्फाज़ चवंदुसि ऐं चंद थोरी पंहिंजो बायोडेटा पेश कंदुसि। हज़रत सरदार अहमद शाह लकियारी रहमतुल्लाह अलैह सादात घराणे मां हुया ऐं साईं जिन जे वालिद साहब जो नालो हज़रत साईं बक़ादार शाह रहमतुल्लाह अलैह पाण लकियारी पाड़े मां हुया। ऐं पंहिंजे साईं जिन जी जेका ज़िंदगी मुबारक आहे शुरू खां ई उहा ई मन ताजुब में विझंदड़ आहे। हिकु अजीब दास्तान आहे, उहा अॻियां हली तव्हांजे आॾो पेश कबी ऐं ज़रूरु ॿुधिजो ऐं इहा ज़रूरु शेयर कजो माण्हुनि सां। छो जो अल्लाह वारनि जो तस्करो करणु, अल्लाह वारनि जी तारीफ़ ॿुधणु, अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु अल्लाह सां मिलाईंदियूं आहिनि, हक़ सां मिलाईंदियूं आहिनि। इन जुस्तजू वारे रस्ते खे आसान बणाईंदियूं आहिनि। शायदि ई आऊं ॻाल्हि सम्झाए सघां तव्हांखे, पर इहा हिकु हक़ीक़त आहे, हिकु अटल हक़ीक़त आहे। इहे अल्लाह वारा ई त आहिनि जेके अल्लाह सां मिलाईंदा आहिनि। अल्लाह साईं मूंखे अवां सभिनी खे सम्झ अता फ़रमाए इहा। ऐं जेकॾहिं का मूंखां ग़लती थी हुजे इन बारे में त मुंहिंजी ज़रूरु रहनुमाई कजो ऐं कमेंट्स कजो। छो जो तालिब इल्म जी हैसियत सां असांखे इल्मु हासिलु करिणो आहे, सिखणो आहे तव्हां मां, किताबनि मां, हिन दुनिया जे तजुर्बनि मां। ख़ैर सरदार अहमद शाह लकियारी रहमतुल्लाह अलैह उहा शख़्सियत आहिनि जिन शख़्सियतनि लाइ प्यारे घोट मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अहिड़ा बेत आयतूं चयूं आहिनि त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोणे कनि सलाम अचो आग उनजे। पंहिंजो साईं जिन जे वालिद साहब जो नालो बक़ादार शाह ऐं साईं हज़रत बक़ादार शाह रहमतुल्लाह अलैह खे 5 औलाद आहिनि, 2 न्याणियूं 3 पुट। हिकिड़े जो नालो सरदार अली शाह रहमतुल्लाह अलैह, ॿिए जो नालो हज़रत ग़ुलाम रसूल रहमतुल्लाह अलैह, 3 पुट जो नालो सरदार अहमद शाह रहमतुल्लाह अलैह। ऐं सरदार इन करे चयो जो अॼु साईं जो ई तस्करो तव्हांजे आॾो मां पेश करे रहियो आहियां। ऐं साईं जी ज़िंदगी अजीब आहे। साईं जिन जीअं ई ॼमिया त साईं बक़ादार शाह साहब रहमतुल्लाह अलैह ज़ाहिरी तरह सां हिन दुनिया में पढ़ियल लिखियल न हुया। ऐं साईं जिन साईं अहमद शाह लकियारी जी जेका वालदा मुहतरमा आहे, जी साइणा, अल्लाह साईं उन्हनि ते रहमतूं नाज़िल फ़रमाए, उन्हनि जे सदके असां ते रहम फ़रमाए। उहे अरबी, फ़ारसी ऐं सिंधी जी माहिर हुई जी साइण। पोइ साईं जिन खे उतां ई घणो कुझु सिखण लाइ मिलियो पंहिंजी वालदा मुहतरमा खां। ऐं छा थियो जो साईं जिन 5 सालनि जी उमिरि ताईं ज़ाहिरी अल्फाज़ न ॻाल्हाया।
त अक्सर माण्हू चवंदा हुया त साईं जिन गूंगा आहिनि छा, ऐं ईअं ई हुयो, हर को चवंदो त साईं न ॻाल्हाए सघंदा, साईं गूंगा आहिनि, छो जो इन ख़ानदान में अॻु में बि अहिड़ा माना मस्त, अहिड़ा दीवाना, अहिड़ा अलाह वारा पैदा थिया आहिनि जंहिंखे ज़ाहिरी तरह सां मस्तु लॻंदा, पर हू हिकु पूरी किताब हुया इल्म जी, हू हिकु पूरा नूर हुया। पर ख़ैर इहे ॻाल्हियूं थोरियूं गहराई वारियूं आहिनि त कीअं साईं नूर अॻी इन्हनि ते बहस हलंदो आहे, नूर ऐं बशर ते। ख़ैर इहो हिकिड़ो वॾो सबक़ु आहे, छो जो हीउ बि हिकिड़ो इल्मु आहे। सिज जी रोशनी हुजे, चंड जी रोशनी हुजे, या असांजे अखियुनि जो नूर हुजे, इहो हिकिड़ो इल्मु आहे जेको अलाह साईं पंहिंजनि ख़ासि बाननि खे अता फ़रमाईंदो आहे। ख़ैर अॻियां वधूं था त हज़रत सरदार अहमद शाह लखयारी 5 सालनि ताईं न ॻाल्हाए सघंदा, ऐं ॿिया जेके 5 साल माना 10 सालनि ताईं साईं जिन जी चवणु खपे या न, पर हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका ज़ाहिरी आहे, साईं जिन जी गिग मुबारक किरंदी रहंदी। पोइ माण्हू अजीब अजीब तासुर ॾींदा, ऐं साईं जिन जा कपिड़ा आला थी वेंदा उन गिग मुबारक किरण जे करे, त माण्हू पसंदि न कंदा त साईं जिन वेहनि हिते, चवंदा, ऐं हर कमीस मटाइणी पवंदी उन जे करे। त सरदार अहमद शाह लखयारी जा अहिड़ा ख़्याल हुया, पर 10 सालनि खां पोइ साईं जिन ॻाल्हाइणु शुरू कनि था, हालत तब्दील थिए थी। ईअं सोचियो त अलाह वारनि जी जेका तख़लीक़ आहे, या अलाह वारनि जो जेको मर्तबो आहे, या ज़िंदगी जो जेको सफ़रु आहे, सच पुछो उहो आम इंसाननि खां अलॻि हूंदो आहे, ऐं हुजण बि खपे न, छो जो उहे अलाह जा दोस्त आहिनि। उहे ई त आहिनि जंहिंखे माना जिन खे अलाह जी मार्फत नसीब थींदी आहे। अलाह साईं मुंहिंजे घटि वधाई थी वञे त मूंखे सची दिलि सां मां माफ़ी घुरां थो, मूंखे माफ़ु करणु फ़रमाइजो। हलूं था अॻियां त छा थो थिए, 10 सालनि खां पोइ साईं जिन ॻाल्हाइणु शुरू कयो। साईं जिन खे हिकिड़ो दोस्त मिलियो जेको हज़रत लतीफ़ सरकार रहमतुल्लाह अलैह जो पारखू हुयो, ॼाणू हुयो। साईं जिन उन सां दोस्ती रखी, हुन साईं जिन सां दोस्ती रखी। हू हिकु दीवान हो, हू हिकु हिंदू हो जंहिंजो नालो आहे श्री ठाकुर ॾिनोमल। उहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे इहाते में ई किथे पाड़े में उन्हनि जो घरु हुयो, उते रहंदा हुया। पोइ साईं जिन सां उन जी मुलाक़ात थी ऐं दोस्ती वधंदी वई, बहस मुबाहिसा थींदा हुआ, इल्मी बहस मुबाहिसा थींदा हुआ। ईअं सम्झो जेको 10 साल साईं जिन ख़ामोश हुया, ऐं जीजी साइण जेका साईं जिन जी वालदा मुबारका हुई, वालदा मुहतरमा हुई, उहा साईं जिन खे पंहिंजो फैज़ ॾींदी रहंदी। ऐं ईअं ई थियो, अॻिते हली साईं जिन जॾहिं ॻाल्हाईंदा हुया त ईअं लॻंदो ॼण मोती ज़बान मां छणी रहिया आहिनि इल्म जा। ऐं पोइ छा थियो, जो उहो ठाकुर ॾिनोमल साहिबु उन सां बहस मुबाहिसे जे करे साईं जिन फ़रमाइनि था त मूंखे लतीफ़ सरकार जो हिकिड़ो फैज़ अता थियो, हिकिड़ी रमज़ अता थी, उहा सुती ॼण उन बुज़ुर्ग खां हासिल थी। ऐं पोइ त एतिरी साईं जिन लतीफ़ सरकार ते ॻाल्हियूं कंदा हुया, अहिड़ो मफ़हूम ॿुधाईंदा हुया साईं जिन जे बैतनि ऐं आयतुनि जो माण्हू हैरान रहिजी वेंदो त सरदार अहमद शाह लखयारी त किथे ईअं ज़ाहिरी पढ़िया बि न आहिनि, कंहिंखां सिखिया बि न आहिनि, हेॾो सबक़ु किथां मिलियो आहे। ईअं आहिस्ते 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 साईं जिन खे अहिड़ा दोस्त, अहिड़ा उस्ताद मोहबत कंदड़ मिलिया जो साईं खे हिकमत बि नसीब थी, ऐं साईं जिन पंहिंजो इल्मु बि सिखियो। अहिड़ो क़िस्म जो इल्मु साईं जिन खे डॉक्टरी जो इल्मु अचणु लॻो। साईं जिन यूनानी दवाउनि जी साईं जिन खे ॼाण थी। अॻिते हली साईं जिन उहे साईं जिन सरदार अहमद शाह लखयारी जे नाले सां मशहूरु थिया। ऐं ईअं सम्झो त उतां एतिरा त ॾिया ॿरिया इल्म जे नूर जा, मार्फत जे नूर जा, ऐं हिकमत जे नूर जा, जो छा ॿुधाइजे। असांजा वॾड़ा ॻाल्हि कंदा आहिनि, मुंहिंजो वालिद साहिबु ॻाल्हि कंदो आहे, ऐं ॿिया जेके दोस्त अहबाब ॻाल्हि कंदा आहिनि,
त साईं वटि जॾहिं बि वञिबो त ख़ाली न मोटिबो, अहिड़ियूं शयूं हर दफ़े नवाण ॿुधंदा हुआसीं। उहे हुया सरदार अहमद शाह लखयारी रहमतुल्लाह अलैह। हाणे अॻिते हज़रत सरदार महबूब शाह लखयारी रहमतुल्लाह अलैह जे ज़िबानी साईं जी ज़िंदगी जा अजीब वाक़ियात ॿुधूं था। अस्सलामु अलैकुम। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअब्दु व इय्याका नस्तईन अहदिन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालीन आमीन। अस्सलामु अलैकुम या अली मदद। हक़ मौजूद, सदा मौजूद, नसरु मिनल्लाह फ़तहन करीब। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत सरदार हज़रत अहमद शाह लखयारी जिन जे सवानह हयात या उन्हनि जी सवानह उमिरी या उन्हनि जो अलफ़ खां ये ताईं ज़िक्र कलाम पाक जे इन आयत सां ई शुरू था कयूं, जंहिंमें धणीअ जो वाखाण, धणीअ जी वाखाण ऐं साराह ऐं उन जो हुजणु ऐं उन जो हुकुम हिन सूरे अलहम्द में हिकिड़ो लाए अमल आहे। सूरे अलहम्द में जंहिंजो इक़रार करणु लाज़मी आहे। इन जो इक़रार करणु जेको इन सूर में आहे, सूरत में आहे, इन जो इक़रार करणु असां मुसलमाननि ते फ़र्ज़ु आहे। ऐं जेतोणीकि कलाम पाक में अलफ़ खां वठी ये ताईं वनास ताईं, अलहम्द खां वनास ताईं हर शइ जो हुजणु ज़ाहिर थो करे। हर शइ जो हुजणु अलहम्द खां वनास ताईं हर शइ जो हुजणु ज़ाहिर थो करे। ऐं इन कलाम पाक खे जो ॿियो नालो इहो आहे त ही हिदायत आहे। ॿियो नालो कलाम पाक जो जेकॾहिं वठिजे त उहो इहो आहे त ही हिदायत आहे। ऐं हिदायत इंसाननि लाइ, हिदायत ज़ाहिर माना में ॿियूं बि शयूं आहिनि जहान में, सिज, चंड, तारा, कतियूं, ज़मीन, आसमान, जबल, वण, टिण, पखी, परंदा, नंढियूं वॾियूं जीत, हर शइ हिन जहान में कसरत सां पैदा थियल आहे। पर उन्हनि सभिनी में जेकी कुझु हिन जहान में आहे, उन्हनि सभिनी में हिकु इंसान बि आहे। ऐं उन इंसान खे अलाह जे ज़ात हिकु अजीब फ़ज़ीलत अता कई। अजीब फ़ज़ीलत अता कई। कहिड़ी फ़ज़ीलत अता कई जंहिंजो पाण ई ज़िक्र कलाम पाक में अलाह जी ज़ात फ़रमायो त ही इंसान छा आहे, ही इंसान छा आहे। त उन लाइ अलाह जी ज़ात पंहिंजे कलाम पाक में सुभान अल्लाह सूरह वतीन में जेको ज़िक्र फ़रमायो आहे सो कमाल आहे। हिन इंसान जे इज़त, शान ऐं उन जी तख़लीक़ खे उत्तम रखियो वियो आहे, ऐला रखियो वियो आहे। ऐं अलाह जी ज़ात पंहिंजे कलाम पाक में जॾहिं जॾहिं ज़रूरी सम्झो आहे, जिन ॻाल्हियुनि लाइ ज़रूरी सम्झो आहे, जिन ॻाल्हियुनि खे अहमियत वठराई आहे, उते अलाह जी ज़ात पहिरीं पंहिंजी ज़ात जा जेके अजीब तख़लीक़ूं आहिनि उन्हनि जा कसम खणी
पोइ उन ज़िक्र खे अॻिते शुरू कयो आहे त जीअं इंसान इन हिदायत खे सम्झे त जेका ॻाल्हि बैक में आहे, जेका ॻाल्हि पोइ आहे, सा उन लाइ पहिरीं अलाह जी ज़ात इहो ज़रूरी सम्झो त उन लाइ करे अलाह जी ज़ात साख खणे क़ुरान जो बयानु करे त हीअ शइ आऊं रुगो ईअं नथो चवां त हीअ भली आहे, पर मूंखे कसम आहे हिन ॻाल्हि जो त हीअ भली आहे, मूंखे कसम आहे हिन ॻाल्हि जो त हीअ भली आहे। इहो अलाह जो तरीक़ो आहे जेको ॾिसण में पियो अचे त वतीन व ज़ैतून व तूरे सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। वाह वाह सुभान अल्लाह, छा इंसान जे पैदा थियण ऐं तख़लीक़ लाइ एतिरो अलाह जी ज़ात सम्झियो ऐं अलाह उहो आहे जेको हक़ आहे, अलाह उहो आहे जेको सच आहे, अलाह उहो आहे जेको इंसाफ़ वारो आहे। उहो कॾहिं बि नाइंसाफ़ी नथो करे। जंहिंजी जेतिरी मंज़िल, जंहिंजी जेतिरी हैसियत, जंहिंजी जेतिरी वॾाई अलाह जे ज़ात बयान में रखी आहे, उन लाइ माण्हूअ हिन हिदायत आहे इंसान लाइ। इंसान खे अलाह जी ज़ात इहो ॿुधाए पई त आऊं ए इंसान तो लाइ रुगो इहो नथो चवां त तूं भलो आहीं, न, मूंखे कसम आहे हिन शइ जो, मूंखे कसम आहे तीन जो, मिसाल वतीन व ज़ैतून जो, मूंखे कसम आहे ज़ैतून जो, वहाज़ल बलदिल अमीन जो, मिसाल हिन घर जो कसम आहे मूंखे त तूं ए इंसान मुंहिंजी बहितर में बहितर ऐला में ऐला तख़लीक़ आहीं। जॾहिं अलाह जी ज़ात इंसान जी तारीफ़ ईअं करे, न त शुरू आयत इतां बि थी सघे त बिस्मिल्लाह रहमान रहीम लक़द ख़लक़ल इंसान फ़ी अहसन तक़वीम, इतां ई शुरू थी सघे आयत लक़द ख़लक़ल इंसान फ़ी अहसन तक़वीम, मुंहिंजी सुहिणी तख़लीक़ आहे। इहो छो त वतीन व ज़ैतून व तूरे सीनीन व हाज़ल बलदिल अमीन सम्झणु खपे। मूंखे सम्झणु खपे त अलाह जी ज़ात मूं इंसान जी केतिरी तारीफ़ कीअं कई आहे, अहमियत पिया ॿुधाई। इन करे कंहिंखे घटि करणु ए इंसान छॾे ॾे। मतां तुंहिंजे दिमाग़ में को फितूर हुजे त हीउ कुझु कोन्हे, इहो सबक़ु बंदि कर, त कुझु कोन्हे। हा इहो तुंहिंजे अखियुनि में मोरे सर पैदा थिया हूंदा, पर ईअं आहे कोन। जंहिं शइ लाइ अलाह जे ज़ात इन्हे तां त जहिड़ो थियो शैतान सां। अलाह चयो त हीअ शइ ऐला में ऐला आहे, हुन चयो कुझु कोन्हे। माना फ़लसफ़ा ॿ आहिनि, हिकिड़ो अलाह जो उन शइ जे वजूद जी तारीफ़, ॿिए पासे उन जे वजूद जी मुखालफ़त, इनकार। रहमान वटि छा आहे इंसान लाइ, शैतान वटि छा आहे। इन करे शैतान जे पासे खे छॾे ॾे। शैतान जेको आहे तोखे गुमराह थो करे, ऐं पहिरें ॾींहुं पाण गुमराह थियो, हिन खे घटि करे पाण गुमराह थियो, ऐं इजाज़त वठी अलाह खां क़यामत ताईं इंसाननि खे गुमराह पियो करे, साॻिए ॾोह में। ॾोह साॻियो जेको हुन पाण कयो, सुभान अल्लाह। ऐं इन करे अलाह जी ज़ात अॻिते पंहिंजे कलाम में हिकिड़ी नंढी आयत मोकिली जेका बि इन मंज़र खे ज़ाहिर थी करे त ए इंसान,
ए हिदायत ॿुधण वारा सुभाणे अल्लाह। छो त नथो जेको ॿुधे उन लाइ त हीअ आहे ई कोन। हीअ नथो जेको ॿुधे उन लाइ त कलाम आहे ई कोन। ही कलाम जीअं अलफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी, पोइ उन में छा आहे हुदल लिल मुत्तक़ीन। हीअ हिदायत आहे परहेज़गारनि लाइ, हीअ नाफ़रमाननि लाइ न आहे। हिदायत आहे परहेज़गारनि लाइ, मुत्तक़िन लाइ, लाइक़नि लाइ, फज़ीलत वारनि लाइ, अल इंसान लाइ। अल इंसान लाइ इहा हिदायत आहे। त इन करे अलाह जे ज़ात पंहिंजे कलाम में उहा शइ फरमाई त ए बंदा, ए हिदायत ॿुधण वारा, मुंहिंजी ॻाल्हि यादि रख। छा? कहिड़ी ॻाल्हि यादि रख? त कंहिंखे बि घटि न सम्झ। इहा आउं आयत जी माना पियो कयां। कंहिंखे बि घटि न सम्झ। छो? सुभाणे अल्लाह, तूं खणी केॾो बि आला हुजी, ठीकु आहे, तूं वॾो हुजी, तूं बहितर हुजी, तूं चङो हुजी, पर आउं थो चवई सुभाणे अल्लाह त कंहिंखे बि घटि न सम्झ। इन मां साबित थियो त अलाह जे ज़ात हुन इब्लीस जी ॻाल्हि खे वाज़िब करे त हुन बि घटि कयो। तूं इहो सबक़ु न वरजाइजांइ। आउं थो फरमायां, आउं थो तोखे हुकुम कयां, आउं थो आयत मोकिलियां त कंहिंखे बि घटि न सम्झ। सुभाणे अल्लाह। ए मुंहिंजा रब, तो चयो कंहिंखे बि घटि न सम्झ। पोइ हिते त मोमिन बि अची वेंदो, हिते त मुनाफ़िक़ बि अची वेंदो, हिते त काफ़र बि अची वेंदो, हिते हिंदू बि अची वेंदो, हिते यहूदी बि अची वेंदो, हिते त ईसाई बि अची वेंदो। जेकॾहिं कंहिंखे बि घटि न कर त इन मां साबित थियो त अलाह जे ज़ात चए पई त काफ़र खे बि तूं घटि न कर। आउं फ़ैसिले करणु, फ़ैसिलो पाण वटि न रख। वाह वाह सुभाणे अल्लाह। तूं फ़ैसिलो पाण वटि न रख कंहिं लाइ बि त हीअ यहूदी आहे त हीअं, हीअ ईसाई आहे त हीअं, हीअ मुनाफ़िक़ आहे त हीअं। न, इहो तुंहिंजे इख़्तियार खां मथे आहे। वलालुम बिल सवाब, ख़ुदा बहितर थो ॼाणे। सुभाणे अल्लाह। त कंहिंखे बि इहो लफ़्ज़ अलाह जी ज़ात चई, असांखे हिकिड़ी लाइन ॾिनी त इन लाइन खां क्रॉस न कर। कंहिंखे बि घटि न सम्झ। साईं छो? सुभाणे अल्लाह। चई थी थो सघे त तोखां चङो हुजे। सुभाणे अल्लाह। थी थो सघे, ख़ुदा परफेक्ट न चयो त को तोखां घटि आहे। मिसाल थी थो सघे सुभाणे अल्लाह तोखां चङो हुजे, माना इन ख़बर रखण वारो तूं आहीं कोन, इन फ़ैसिले करण वारो तूं आहीं कोन जो कंहिंखे घटि करी या कंहिंखे वधि करी। हा हा, तुंहिंजो इहो त कंहिंखे वधि न करे, इहो अलाह जी ज़ात कोन फरमायो। माना इन जी इजाज़त आहे त भले तो कंहिंखे चङो सम्झ। सुभाणे अल्लाह। पर हिकिड़े सबक़ खां झलियईं, रोकियईं त कंहिंखे बि घटि न सम्झ। माना वधि चवण जी तोखे इजाज़त आहे, बाक़ी सिर्फ़ु झल पल तोखे आहे त कंहिंखे बि घटि न सम्झ। छो मुंहिंजा रब साईं? चई थी थो सघे तोखां चङो हुजे, थी थो सघे तोखां बहितर हुजे, खणी घटि बि हुजे पर तोखे ख़बर ई कान्हे त हू घटि आहे या वधा। तूं फ़ैसिलो कीअं थो ॾी? त इन करे मुंहिंजो हुकुम आहे, मुंहिंजो फरमान आहे, मुंहिंजी आयत आहे त कंहिंखे बि घटि न सम्झ। छो त इहो सबक़ु घटि सम्झण वारो आहे इब्लीस जो। एॾे न वञिजांइ। ख़बर उन खे बि कान पई त ही घटि आहे या वधा। इन करे तोला बि इहो ई सबक़ु आहे त ए बंदा, ए ख़ुदा जा बाना, ए ख़ुदा जा मञण वारा, कंहिंखे बि घटि न सम्झ। थी थो सघे तोखां चङो हुजे। यानी इहा मूं वटि इहो आऊं जज न आहियां। सुभाणे अल्लाह।
आऊं इन जो ते मुहकुम न आहियां, इन छो त इहा आहे ख़बर त ही घटि या वधे। मिसाल ही घटि आहे, इहो त मूं वटि अलाह मनह करे छॾियो त इहो किताब पढ़जांइ न, त हा असां अॼु जेकॾहिं किन अलाह जे बाननि जो ज़िक्र था कयूं त अलाह ई उन्हनि जो ज़िक्र ईअं कयो आहे त वतीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदल अमीन, त लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अरे वाह, ए ॾिसण वारा, ए ॿुधण वारा, तूं त किथे किथे बि नथो ॾिसीं त लक़द ख़लक़ल इंसान फी अहसन, सभ में त नथो ॾिसीं, पर रुगो किथे त ॾिस त हा अलाह जो सच आहे त हीअ मुंहिंजी सुहिणे में सुहिणी तख़लीक़ आहे। साब अलाह जे ज़ात कसमनि सां साखुनि सां मूंखे सम्झाइण लाइ त ए बंदा, ए अलाह जा बाना, ए मोमिन, कॾहिं बि जंहिं शइ खे आऊं वधायां पियो, जंहिं शइ खे आऊं ऐला पियो कयां, कॾहिं बि उनखे घटि न चइजां। अलाह जी ज़ात कलाम पाक में इहो बि चयो त हा जॾहिं फिरौन ऐं मूसा जो मुक़ाबिलो थियो पाण में, त उते हिकिड़ो यहूदी जेको ॻुझो ईमान रखंदड़ हो, उन ॻाल्हायो, यहूदी ॻुझो ईमान, फिरौन खे चई त हिनखे छो था हर भरूं हिसियत ॾियो, त अहिड़ो छो था हिनखे कयो, जेकॾहिं हीउ सचो आहे त पोइ त इहो भला तव्हां त टरंदी कान जेका हीउ चए पियो, पर न त जे कूड़ो आहे त इहो हिकिड़ो ॼणो तव्हांखे कंदो छा। सुभाणे माना यहूदीअ खे बि अलाह इल्मु ॾिनो, यहूदी आहे, अलाह ॿुधायो। सुभाणे इन करे अलाह चयो त कंहिंखे बि घटि न सम्झ। इन करे इन ज़ाविये खे मूंखे पेश करण जो मक़सदु इहो आहे त अफ़सोस आहे जेकॾहिं के हिन दुनिया में अंश शैतान जा पोइ लॻ बि थी था वञनि, त उन्हनि खे यादि रखणु खपे त इहो बाब ख़ुदा जी ज़ात बंदि करे छॾियो आहे घटि करण जो, त कंहिंखे तूं चयो त हीउ घटि आहे, इहो बाब बंदि करे छॾियो आहे। ख़ुदा जी ज़ात मूल आहे त कंहिंखे बि घटि न सम्झ। जॾहिं अलाह चवे त कंहिंखे बि घटि न सम्झ, त पोइ मूंखे आमना सदकना क़बूल करणु घुरिजे त हा आऊं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो आहियां। इन करे मूंखे ईमान आणणु लाज़मी आहे। इन पहिरियों ई अलहमद ते हा उहो ई पालणहार आहे, उहो ई ख़लकणहार आहे, उहो ई मुंहिंजो मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई मूंखे सिरातल मुस्तक़ीम ते हलाइण वारो आहे। ऐं उन ई सिरातल मुस्तक़ीम ते अलाह जी ज़ात मूं लाइ हिकिड़ी दुआ फरमाई आहे ऐं मूंखे हुकुम कयो आहे त इहो बि घुर मूंखां। छा घुर? सुभान अल्लाह। ऐं वरी थो अलहम्द पढ़ां त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम। सुभान अल्लाह, उहो रहीम आहे। अर्रहमान रहीम, मालिक यौमिद्दीन, उहो आख़िरत वारे ॾींहं जो मालिक आहे। उन खां पोइ अहदिन सिरातल मुस्तक़ीम, सिधी राह ते हलाइण वारो। हा ऐं दुआ कहिड़ी थो मूंखां घुराए अलाह जी ज़ात, मूंखे हुकुम थी करे त अनअमत अलैहिम, उहो जिन ते मूं नेमतूं नाज़ुल कयूं आहिनि, अनअमत अलैहिम, जिन ते मुंहिंजूं नेमतूं आहिनि, घुर त मूंखे उन रस्ते ते हलाए जिन ते तुंहिंजूं नेमतूं नाज़ुल आहिनि, ऐं उन रस्ते ते न जेको गैरिल मग़ज़ूब आहे, जिन ते तुंहिंजो ग़ज़ब आहे। वाज़े हक़ीक़त कई त मूंखे पोइ लॻ कर कंहिंजो जिन ते तुंहिंजूं नेमतूं आहिनि। रस्तो कहिड़ो? सुभान अल्लाह, सिरातल मुस्तक़ीम।
ऐं उन ते आहिनि केरु अनामत अलैहिम, जिन ते त मूं नेमतूं नाज़ुल कयूं आहिनि। त उन्हनि में जॾहिं अलाह चए त इहे आहिनि अनामत अलैहिम वारा आहिनि, त पोइ आउं छाजो इनकार कयां। इन करे अवल ॾींहं खां आख़िर ॾींहं ताईं अनअमत अलैहिम वारा मौजूद आहिनि हिन कलाम जे आयत मुताबिक़। हा, इहो मुंहिंजो फ़ैल आहे जो आउं सम्झां न सम्झां, ॾिसां न ॾिसां। ऐं इन अनअमत अलैहिम में मुंहिंजो ईमान आहे त मूं पस ॾिठो, मूं पसियो, मूं सम्झो त हा जेके अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, वली आहिनि, कामिल आहिनि, इहे अनअमत अलैहिम में आहिनि। ऐं इन करे आऊं बि उन्हनि जो ई ज़िक्र थो कयां जिन जो ख़ुदा ज़िक्र कयो आहे। आऊं बि उन्हनि जो ई ज़िक्र थो कयां त जिन लाइ ख़ुदा फरमायो आहे त हा ही हिननि ते मुंहिंजूं नेमतूं आहिनि, ऐं तूं बि घुर त इन्हनि जे पुठियां हलाए। त उन्हनि में जेकॾहिं आऊं हिकु कंहिं हस्तीअ जो शुरूआति थो कयां त उहो मुंहिंजो मुर्शिद, मुंहिंजो हादी, मुंहिंजो रहबर, मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो पिदर हज़रत सरदार अहमद शाह लखयारी आहे। ऐं मूं उनखे जीअं सम्झियो आहे, जीअं ॾिठो आहे, आऊं उहो ई पेश कंदुसि। ऐं उन्हनि जे लाइ लतीफ़ साईं जी सिट बि पढ़ां थो ऐं हज़रत सरदार अहमद शाह जो ज़िक्र बि कयां थो ऐं हज़रत सरदार अहमद शाह जो कलाम बि पेश कयां थो। लतीफ़ साईं जी सिट जेकॾहिं आऊं पेश कयां त शुरूआति इहा ई आहे, मूं से ॾिठा मां, मूं से ॾिठा अमड़, छो त सचु हमेशह अमड़ सां ॻाल्हाइबो आहे। अमड़ जी वॾी अहमियत आहे। इते शाह साहब दोस्त बि विझी थी सघियो, भाउ बि विझी थी सघियो ऐं ॿियो बि को यार विझी थी सघियो, पर शाह साहब सचो ज़िक्र अहवाल माउ सां करणु घुरियो त हा मुंहिंजी ॿुधण वारी बि माउ आहे, ऐं ज़िक्र बि माउ सां कयां त मूं से ॾिठा माउ अमड़, मूं कुझु ॾिठो आहे। सुभाणे अबा छा ॾिठो अथई? चई के मिड़ई सूरत ॾिठी अथमि। बाबा कहिड़ी सूरत ॾिठी अथई? मूं सिर ॾिठा माउ। चई सूरत मूं उहा ॾिठी आहे, सुभाणे अल्लाह, जंहिं रसूल खे ॾिठो आहे, जंहिं अलाह जे हबीब खे ॾिठो आहे, जंहिं अलाह ॾिठो आहे, मूं वरी उन खे ॾिठो आहे। जंहिं अलाह ॾिठो, जंहिं रसूल ॾिठो, मूं वरी उन खे ॾिठो आहे। माना ही टे शयूं थी वयूं, हिकिड़ो मूं, ॿियो विच ते जेको मूंखे गॾियो, ऐं जेको गॾियो उन मां जेकी मूं ॾिठो त हिन कंहिंखे ॾिठो, ही ॾियो ॾिए मां ॿरियो, ॾियो मूं से ॾिठा मां जिन ॾिठो पिणीअ खे। त उन्हनि में मूं जंहिंखे ॾिठो आऊं त उन जी ॻाल्हि कंदुसि त मूं सुभाणे अल्लाह, मूं ॾिठो अहमद शाह, मूं सम्झियो अहमद शाह, मूंखे हादी मिलियो अहमद शाह, मूंखे मिलियो रहबर उस्ताद अहमद शाह। त इहे शयूं असांखे भाॻनि में मिलंदियूं आहिनि। इहो बि जंहिंजो नसीब मोचारो हुजे, अहिड़ो नसीब कंहिंजो को नसीब हुजे जंहिंखे यार सॼण त क़रीब हुजे। आउं थो चवां सलाम उन खे पिया कनि कि मूं अलाह कोन ॾिठो, मूं रसूल कोन ॾिठो, आउं आहियां 14हीं सदीअ में, आउं आहियां 15हीं सदीअ में, मूं त उन वक़्त में त आउं कोन हुउसि 1हीं सदीअ में। अलाह त बेमिसल बेचून आहे,
ऐं बेमिसल बेचून खे त ॾिसियो नथो सघां। जीअं हज़रत सरदार अहमद शाह कंहिं जाइ ते फरमायो आहे त जिते ॾिसी न सघीं उते ॻोल्ह न लाह। जिते ॾिसी न सघीं तूं छा ॾिसी सघंदे? जिथे तुंहिंजी नज़र ई कमु न कंदी, जिथे तुंहिंजो वजूद ई कमु न कंदो, जंहिं शइ जे पसण जी तो में ताक़त ई कान्हे। अलाह हज़रत मूसा खे बि मनह कयो दीदार खां, दीदार अलाह जे दीदार खां, कि तो में उहा सकत ई कान्हे, तो में उहा वसत ई कान्हे, तो में उहा सिफ़त ई कान्हे जो तूं पसी सघीं। इन करे सरदार अहमद शाह चयो त जिते ॾिसी न सघीं उते ॻोल्ह न लाह। मिसाल सिज ॾे अखियूं कबियूं, पंहिंजूं अखियूं विञाइबियूं। छो त मूंखे मुंहिंजे हिन समाहत खे इहा ताक़त ई कान्हे जो आउं सिज में निहारियां। छो निहारींदुसि खणी, पर हिकु पलक में वरी हटाईंदुसि। छो त मुंहिंजी ही अखियुनि जो ताब हुन खां घणो घटि आहे। त इन करे सरदार चयो त जिते ॾिसी न सघीं उते ॻोल्ह न लाह। अलाह मञी इतबार ते, तो इतबार कयो आहे कंहिं ते? तो ॾिठो अहमद शाह, तो ॾिठो मोहम्मद मुस्तफ़ा, अहमद मुजतबा, तो ॾिठो। इहो जेको अहमद शाह इस्तेमालु कयो अथनि सो हुज़ूर साईं लाइ इस्तेमालु कयो अथनि। अबा जिते ॾिसी न सघीं उते ॻोल्ह न लाह। अलाह मञी इतबार ते, कंहिंजो इतबार ते? पोइ ॾिठी कंहिंखे? अलाह न, अहमद खे ॾिठी। तो ॾिठो अहमद शाह। वनह न अकरब वेझड़ो, तूं त पंहिंजो सुञाणी न पसा। हू त वनह न अकरब वेझड़ो, पर तूं पंहिंजो बि सुञाणी न पसा। गाफ़िल कर न गुनाह, इहो ॾूर ॾिसण वारो न आहे को। इहो अहकूं ॾेखी त अहकूं ॾेखी, अहकूं ॾेखी त उहकूं ॾेखी। सुभाणे अल्लाह। जे हित न हो तो पसंद, लतीफ़ साईं फरमाए से कंहिं पर पसंद यूं कई चमे। जे हित न हो तो पसंद, अवल आख़िर आहे हलण मुंहिंजो हो तॾे। पोरियो मूं पोरियत जो तूं वाली कीम विञाए, सो मूं थोरो लाइ त जीअरे जत ॾिसी मरां। इन करे ॾिसणु ज़रूरी आहे, मञण बि ज़रूरी आहे, ॾिसण बि ज़रूरी आहे, ऐं अतायत बि ज़रूरी आहे। इन्हनि टिनी शयुनि खे ॾिस। इज़त अलाह जी आहे, इज़त रसूल जी आहे, इज़त मोमिननि जी आहे। सुभाणे अल्लाह। इज़त अलाह जी, इज़त रसूल जी, इज़त मोमिननि जी। इन में फ़र्क़ु न आहे। अतायत कर अलाह जी, अतायत कर रसूल जी, अतायत कर उलिल अमर जी। सुभाणे अल्लाह। भई उलिल अमर खे ज़माने जो बादशाह न ठाहे, उलिल अमर खे ज़माने जो बादशाह न ठाहे जो तूं खणी मिलाईंसि थो। उलिल अमर जाए नशीने रसूल आहे। उलिल अमर तूं कीअं थो ज़माने जे बादशाह खे उलिल अमर करी? पोइ त ही जेके बादशाह आहिनि सभु उलिल अमर आहिनि। जेकॾहिं बादशाहनि जो उलिल अमर आहे, माना इहो तुंहिंजे सम्झण जो कम ज़हनी आहे, तुंहिंजो न ॾिसणु आहे, न सम्झणु आहे, जो तूं उलिल अमर खे बादशाह बनाए छॾी त बादशाह आहे। हा हा हू आहे बादशाह, पर अलाह जंहिं ते हुनखे मुक़ररु कयो आहे उनजो बादशाह आहे। अलाह बि बादशाह आहे, अलाह जो रसूल बि बादशाह आहे, ऐं उलिल अमर बि बादशाह आहे। पर जेको ख़ज़ानो, जेको रस्तो, उहो सिरातल मुस्तक़ीम जो रस्तो आहे, जंहिंजो हू उस्ताद बि आहे, रहबर बि आहे, नाइब बि आहे, नाइब आहे। जाए नशीना रसूल जो, ईअं सम्झो, जाए नशीना रसूल जो। जिते ॾिसी न सघीं उते ॻोल्ह न अलाह। अलाह मञी एतबार ते, तो ॾिठो अहमद शाह। इहो गाफ़िल कर न गुनाह, हू दूर ॾिसण वारो न आहे को, जेको तोखां नथो लभे, जेको लभे थो उनखे ॾिस। मूं
मूं शाह साहिबु तॾहिं थो चवे त मूं से ॾिठा जिन ॾिठो मूं से ॾिठा जिन ॾिठो पीरीअ खे हल वाह वाह आउं अॼु पैदा थियो आहियां जेकॾहिं उहे सरदार पहिरीं सदीअ में आया आहिनि त आउं कंहिंखे ॾिसां लतीफ़ साईं चयो त उन्हनि खे ॾिस जिन उन्हनि खे ॾिठो आहे ऐं इन्हनि खे हिकु सम्झ ॿ न कर ही ॿ आहिनि ई कोन सुञ वसंदी तन खे जौश जलाया जे सुञ वसंदी तन खे कंहिंखे जौश जलाया जे तालिब जे तहक़ीक़ जा तूं नीह तनी वटि ने उन्हनि सां प्यारु कर इश्क़ कर उन्हनि सां सुञ वसंदी सुञ उन्हनि लाइ बाग़ आहे सुञ उन्हनि लाइ जन्नत आहे जिनसार आहे सुञ इन करे अवल त थी इंसान बाबू अवल त थी इंसान तो में हुन में ॿियो केरु आहे तुंहिंजे साम्हूं मिसाल हिकिड़ो इंसान आहे ॿियो हैवान आहे हिते ॿ शयूं तव्हां फिरनि पियूं हिकिड़ो इंसान पियो फिरे ॿियो हैवान पियो फिरे जीअं अबा हैवानियत जी माना पंहिंजी आहे इंसानियत जी माना पंहिंजी आहे इन करे मुंहिंजो आहे त हैवानियत ॾे न वञु ऐं इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु ई इहो आहे त तूं इंसान थी हैवानियत ने थी जहालत में ऐं इंसानियत ने थी इल्म में ऐला थियण में इन करे मुंहिंजी सलाह आहे त हिते आऊं इहो सबक़ु दोस्तनि में यारनि में भाइरनि में मुंहिंजे औलाद में आऊं इहो सबक़ु पढ़ायां जेको नस नस में विहे त जीअं अॻियां मक़सदु पूरो हासिलु थिए त अवल थी इंसान पोइ थी ॿियो जेकी वणे सो तूं थी हा त अकुल इनायत तोखे कयाई इल्म हिदायत बि तोखे ॾिनाई अकुल बि इनायत तोखे कयाई ऐं इल्म हिदायत बि तोखे ॾिनाई मूंखे सुञाणो तोखे चयाई छा सां अकुल सां इल्म सां हिदायत सां अलाह जी ज़ात पंहिंजो मज़हर जेको तो में विधो आहे मूं में विधो आहे त मूंखे सुञाण त आऊं छा आहियां हिकिड़ो लिकल राज़ आहियां अकुल इनायत इन लाइ तोखे कयाई इल्म हिदायत बि तोखे ॾिनाई त मूंखे सुञाणो तोखे चयाई तुंहिंजे ख़ातिर मालिक साईं ही जोड़ियो कुल जहान तुंहिंजे ख़ातिर ए इंसान तुंहिंजे ख़ातिर मालिक साईं आ जोड़ियो कुल जहान पोइ तूं अवल थी इंसान बाबू अवल थी इंसान तो में तकियो तो में तूर जेको ॿुधी पियो न तूर ते जलवो ॾेखारियईं सो जलवो तो में रखियो अथसि उहो जेको जलवो हुते ॾेखारियईं उहो तो में तकियो बनाए पंहिंजो नूर दाख़िल कयईं तो में तकियो अथसि उनजो तो में तकियो आहे तो में तूर तकियो बि तो में तूर बि तो में सुरमू तो में नूर तो में तकियो तो में तूर तो में सुरमू तो में नूर तो में हाज़ुर तो में नाज़ुर तो में हादीअ जो त हुज़ूर तो में पंहिंजो पाण बनायईं तो में पंहिंजो पाण बनायईं काबो कलब मकान तो में पंहिंजो पाण बनायईं काबो कलब मकान तूं अवल त थी इंसान बाबू कख पन में पाण वसे थो
इन करे मूंखे यादि अची वई आयत सवेर की त कंहिंखे घटि न सम्झ, थी थो सघे तोखां अहिला हुजे। कख पन में पाण वसे थो, हर हालत में तोखे ॾिसे थो। कख पन में पाण वसे थो, सुभाणे अल्लाह। पोइ हाणे घटि कीअं सम्झां? न सम्झणु खपे न कख पन में। त पोइ इंसान खे घटि कीअं सम्झां? कख पन ई घटि कोन्हे। कख पन में पाण वसे थो, पोइ इंसान में त अवल वसे थो। कख पन में पाण वसे थो, हा हा, हर हालत में तोखे ॾिसे थो। अल इंसान अहमद शाह आ अथई सिरे इलाही सुभान। ही अल इंसान अहमद शाह आ सिरे इलाही सुभान। तूं अवल त थी इंसान बाबू, अवल त थी इंसान। अल इंसान अहमद शाह, उहो इंसान जेको इंसानियत में आयो, इंसानियत में आयो, उहो आहे अल इंसान। ऐं उन में थई सिरे इलाही, उन जो सिर इन जो कोन्हे, अलाह जो सिर आहे। अल इंसान अहमद शाह आ सिरे इलाही सुभान। अवल त थी इंसान बाबू, अवल त थी इंसान। कीअं उन्हनि ते इनायत थियूं? पाण फरमायूं त आऊं 1915 में सिरजिस, 1915 में सिरजिस ऐं 1920 में ॼाउसि। 1915 में सिरजिस, 1920 में ॼाउसि। इहो कीअं थियो? 5 साल आऊं पंहिंजे वालदह जे शिकम में रहियुसि। इहा त ग़ैब जी ख़बर आहे न। या उन्हनि जे माउ खे ख़बर त माउ छा चयो। असां वटि मिसाल, माउ ॿुधायो त मूंखे बच्चो सिरजियो आहे। 1915 में वालदा चयो मूंखे बच्चो सिरजियो आहे। उन खां पोइ सिरजण खां पोइ वरी उन्हनि जे वालदह ॿुधायो त मुंहिंजो बच्चो सिरजी वरी रुकी वियो आहे, बंदि थी वियो आहे। उन्हनि जे माउ जो इस्म मुबारक तमामु प्यारो बीबी नूर बीबी हो। उन्हनि जे वालदह जो इस्म मुबारक बीबी नूर बीबी हो ऐं कामिल दर्जे ते उहे रहंदा हुआ। ऐं उन्हनि पंहिंजे वालदह लाइ फरमायो त सुभान अल्लाह, पंहिंजे वालदह जी जेका तारीफ़ ऐं बयानु कयूं त असांजी वालदह छा हुई। छो त उन्हनि त पंहिंजी माउ ॾिठी न, त अहवाल हर बुज़ुर्ग पंहिंजे माउ सां रखे थो ऐं करे थो। त पाण ॿुधायूं त असांजी वालदह ॿुधायो त अहमद शाह तूं 5 सालनि खां पोइ ॼाओ आई। तूं मुंहिंजे शिकम में 5 साल रहियो आहीं, मुंहिंजे शिकम में। ऐं तूं सिरजे, मूं ॿुधायो त मूंखे बच्चो सिरजियो आहे। ऐं तूं रुके, मूं ॿुधायो त मुंहिंजो बच्चो रुकिजी वियो आहे। पोइ उन खां पोइ असांजे ॾाॾो, जंहिंखे शाह अब्दुर रहमान मीराणी मीर थो चइजे, उहो पंजमूरे खां नकुर साइड सां, नकुर जे वेझड़ो उनजो उते दरगाह आहे जंहिंखे शाह अब्दुर रहमान मीराणी चयो थो वञे। उहा अॼु खां सम्झो त 400-500 सदियूं पहिरीं जी दरगाह आहे, 3-4 सदियूं या 5 पुराणी दरगाह। उन जो को अवाइलो कोन थो मिले त कॾहिं खां आहे, पर पुराणी में पुराणी सॾिजे थी। उन दरगाह पंहिंजे ते विया ऐं उन दरगाह ते असांजो ॾाॾो वियो, असांजी ॾाॾी वई, ॿिया उन सां गॾु जेके ॼञ करे विया
ऐं बास वञी उते बासियऊं ऐं असांजे ॾाॾे हिकिड़ी बास बासी ऐं उते असांजे ॾाॾे जे भरिसां हिकिड़ी ॿी तुरबत हुई जंहिंजो नालो अहमद शाह आहे। उन ते 7 दफ़ा चकर ॾेई घुमी उते घुमिबो आहे 7 दफ़ा त पोइ उनजी बास बहाल थींदी आहे। पोइ उते उहा बास कहिड़ी कयूं त असांजो ॿचो सिरजे, ॿचो जेको रुकी वियो आहे सो अचे। पोइ उन बास खां पोइ बास में छा त असीं नज़ुर में न्याज़ में फंडर काहे ईंदासीं, फंडर माना वॾी वॾी फंडर काहे ईंदासीं, अची न्याज़ कंदासीं। पोइ असांजे ॾाॾे वापसि आया, ॾाॾी वापसि आई, अलाह जे हुकुम सां बुज़ुर्गनि ओलियाह जे दुआ सां मुबारक थियो जो अहमद शाह सरदार 1915 में जेको सिरजियो ऐं रुकियो सो 1920 में ॼाओ। इहा वालदह कहाणी पंहिंजे पुट सां कई त तूं हीअं ॼाओ हुई। वालदह बीबी नूर बीबी ॿुधायो त तूं 5 साल अॻु में सिरजे रुकिजी वें अबा। पोइ असां पंहिंजे ॾाॾे मुबारक ते वञी हीअ बास बासी ऐं उहो पोइ तूं बहाल थिए ऐं मूंखे 5 सालनि खां पोइ ॼाए ऐं उन खां पोइ तुंहिंजो पीउ पंहिंजो नार ते ॿनी कंदा हुआ। तंहिं टाइम में नार हूंदा, वाह हूंदा, उन्हनि ते तूं पोइ ॼाएसि। पोइ उन कुझु टाइम खां पोइ तुंहिंजे पीउ बकादार शाह सानी तोखे खयों, ॼञ तयारु कई, उहो ढॻो नार में जेको वहंदो हो जोड़ में उहो हुन मां कढियऊं ऐं हली मीराणी मीर ते ख़ैरात कयूं। ऐं उन खां पोइ तूं हिन ज़माने में अॻिते नंढड़ो नंढड़ो पोइ पंहिंजे लाइ ॿुधायऊं त 5 साल मुंहिंजी ज़बान बंदि हुई। पाण ॿुधायो 5 साल, उहो बि माइटनि ॿुधायो 5 साल मुंहिंजी ज़बान, 5 साल आऊं परदे पनाह में रहियुसि वालदह जे, जेको उन्हनि वालदह मूंखे ॿुधायो। वरी 5 साल वालदह ई ॿुधायो त तुंहिंजी ज़बान बंदि हुई 5 साल। वरी 5 सालनि खां पोइ वरी 5 साल मुंहिंजी गिग वही, माना ॻाल्हाईंदो कोन हुयुसि। पोइ जीअं ॿातो माण्हू गिग ॿातो थी ॻाल्हाए, ईअं मुंहिंजे वहंदी बि हुई। पोइ ॿुधायूं त असांजे इलाइक़े जा नियाणियूं पाड़े ओड़े में जेके बि रहंदियूं हुयूं उहे ईंदियूं हुयूं दुआ लाइ। मिसाल उते असांजे घरनि में ईंदियूं, पोइ उहे चवंदियूं हुयूं त जीजा, असांजे वालदह खे चवंदियूं त जीजा तुंहिंजो किको त गुंगो आहे, ॻाल्हाए कोन थो। चइबा बसि अलाह कंदो त चङो थींदो, अलाह कंदो चङो थींदो। चऊं पोइ 5 साल उहा गिग वहंदी रही। 5 सालनि खां पोइ मुंहिंजी ज़ुबान आस्ते आस्ते खुली, मुंहिंजी ज़ुबान खुली, गिग वहणु हल्को कयो, पर वहंदी रही। चऊं 10 सालनि ताईं पोइ वरी गिग बि वहंदी रही, ॻाल्हाइण बि ॿातो रहियो। मिसाल 10 सालनि ताईं। पोइ उन खां पोइ चयूं त असांजी शुरूआति ज़ाहिर माना में तइलीम सां न थी। मुंहिंजी शुरूआति 5 साल माल चारण सां थी। ऐं माल चारींदो हुउसि 5 साल। चऊं पोइ उन खां पोइ खेती ॿाड़ीअ सां थोरो वास्तो थियो ऐं खेती ॿाड़ीअ में आऊं कमु कंदो हुउसि। ऐं खेती ॿाड़ीअ खां पोइ वरी चऊं हिकिड़ो वाणियूं हो जंहिंजो नालो हो ठाकुर ॾिनूमल, जेको भिटशाह जो रहंदड़ हो, भिटशाह जो, लतीफ़ साईं जे पाड़े जो। चऊं पोइ उन ठाकुर ॾिने महिल आऊं जवान थी वियुसि। पोइ ठाकुर ॾिने महिल मुंहिंजे वालिद बकादार शाह खां मुंहिंजी बांह वरिती, साईं
साईं बकादार शाह मूंखे तव्हांजो फर्ज़ंद अहमद शाह मूंखे ॾियो त मूंखे हमराही कराए ऐं मूं मक्का थो खयो आहे हिते बारिश बाग़ में, उते भरिसां असांजे बारिश बाग़ आहे, उते मूं ज़मीन मक्का ते खई आहे ऐं आऊं थो चवां त साईं मूंसां गॾु हले ऐं ॿनी संभाले, रुगो संभाल करे, माना कमदारी करे। चऊं पोइ गपल साल ऐं हुन सां गॾु इन ॿनी ॿारे संभाल में आयुसि। पोइ चयूं त लतीफ़ साईंअ सां मुंहिंजी महिरफ़त, हीउ तमामु अजीब नुक़्तो आहे हिकिड़ो, जेको न असीं कुझु कोन था सम्झूं, उन्हनि लाइ हिकिड़ो अजीब नुक़्तो आहे, जेको असांजे मुर्शिद हादी उस्ताद सरदार अहमद शाह पंहिंजे 9.25 उमिरीअ में दर्ज कयो पंहिंजे अखरनि सां, त छा कहिड़ी ॻाल्हि जेको असां जेके घटि सम्झ वारा आहियूं या घटि सम्झूं था या कंहिंखे घटि कयूं था, उन्हनि लाइ हिकिड़ो अहिला पैगाम आहे सरदार जो हिन सिट में त हा पोइ उन सां जो मुंहिंजो वास्तो थियो ठाकुर ॾिने मल सां, जेको लतीफ़ साईं जे पाड़े में रहंदड़ हो ऐं पाड़े जे करे लतीफ़ साईं जो उन्हनि ते हथ हो दुआ जो। पोइ उन ठाकुर ॾिने मल सां जो मुंहिंजो हिते वास्तो थियो, आयो बारिश बाग़ में रहियासीं, ॿनियूं संभालियूंसीं, त मूंखे ठाकुर ॾिने मल सां साईं भिटाईअ ते भिट ते अचण वञण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो, अचण वञण जो, ऐं मुंहिंजी लतीफ़ साईं सां महिरफ़त ठाकुर ॾिने मल जे सां थी। उन में जेको नुक़्तो आहे ख़ासि, त ठाकुर ॾिनो मल केरु? हिंदू, सही ॻाल्हि आहे, ऐं कलमे गो बि न आहे, ऐं उन खां अलावा जॾहिं कलमू नथो भरे त पोइ ॿियूं बि अतायतूं हुन ते लाज़मी न आहिनि। जॾहिं कलमे गो ई कोन्हे, मुस्लमान ई कोन्हे, त पोइ निमाज़ छाजी, रोज़ो छाजो, या जिहाद छाजो, या पोइ ॿियूं शयूं बि हुन खां उन नमूने सां। पर जॾहिं अलाह जी ज़ात कंहिं माण्हू जी चङाई ईअं बि बयानु करे थी, हा फिरौन जे दरबार में हिकिड़ो यहूदी हो जेको ॻुझो ईमान रखंदड़ हो, ऐं उन हीअं चयो, हक़ जो कलमू ॿुधायो उन्हनि खे, ॻुझो ईमान रखंदड़ ऐं यहूदी, माना अलाह खे मञींदड़ हुई, अलाह ते ईमान आणींदड़, ॻुझो ईमान रखंदड़, त माना जेकी ज़ाहिर में आहे सुभाणे अल्लाह, सो उन ते माण्हूअ खे घटि नज़र करणु खपे त ज़ाहिर में त हीअं आहे, पर ज़ाहिर ऐं बातुन में फ़र्क़ु आहे। ज़ाहिर ऐं बातुन में, हा ज़ाहिर में ठाकुर ॾिनूमल हिंदू हो, हा पर हुन मां जेकी सरदार अहमद शाह थो ॿुधाए त मूंखे लॻे ईअं थो जहिड़ो हू ॻुझो ईमान रखंदड़ हो। जो पाण चयऊं ठाकुर ॾिने मल लाइ, शायदि ईअं को बि आम माण्हू बि न चवंदो, ऐं सैयद या घिराणे जो माण्हू उहो त शायदि कतई न चवे त छा मुंहिंजी महिरफ़त हज़रत शाह साहब सां ठाकुर ॾिनूमल थियो। ठाकुर ॾिने मल खे पंहिंजो महिरफ़त बणाइण सा वॾी ॻाल्हि, माना पर आउं चवां थो त इहो हक़ जो कलमू आहे जेको अहमद शाह चयो या भरियो, त हा इनकार नथो कयां, मूंखे शइ किथां बि मिली आहे, ऐं उनखे चवणु ज़ाहिर करणु हक़ थो सम्झां, इहो ऐं
ॿिए जी शइ इहो खाईंदुसि न, इहो गुणु आहे जेको आउं गुणु खाईंदुसि कोन, आउं चई ॾींदुसि चाहे माण्हू मूंखे छा बि चवनि, पर आउं चई ॾींदुसि त मुंहिंजी महिरफ़त लतीफ़ साईंअ सां ठाकुर ॾिनुमल थियो। त एतिरो इक़रार करणु ठाकुर ॾिने मल जो कोन हो, इहो हक़ जो इक़रार हो त मूंखे पलउ पियो। सुभाणे अल्लाह, जीअं लतीफ़ साईं सुर सुहिणीअ में हिकिड़ो बयानु कयो आहे सुहिणीअ जो, ऐं सुहिणीअ सां गॾु हिकिड़ी शइ ई घड़ो। शाह साहिबु सुहिणीअ जो त बयानु कयो, पर उन घड़े जो बि ज़िक्र कयो आहे। अंदाज़ कहिड़े में, सो अचो त लतीफ़ खां ॿुधूं। सो घड़ो कीअं घोरियां जंहिं मेंह ॾिठुमि मेहार। सुभाणे सो घड़ो ठाकुर ॾिनुमल थियो मेहार सां मिलण जो। सो घड़ो कीअं घोरियां, भले को इन घड़े में को सोनो, इन घड़े में को लॻल हुआ अमूल माणिक पियल हुआ, इन घड़े। सुभाणे अल्लाह, जो सुहिणी थी चवे, माना शाह जी सुहिणी थी चवे, हूअ सुहिणी चवे न चवे, पर शाह जी सुहिणी थी चवे, यानी शाह थो चवे त आऊं उनखे कीअं विसारियां, चाहे ठिकर छो न हुजे। इहो जेको माण्हू ठिकर खे कुझु न सम्झे, घड़े खे कुझु न सम्झे, शाह साहिबु चयो ख़बरदार, तोखे कमु ॾिनो अथसि, तोखे कमु आयो आहे, तुंहिंजी महिरफ़त थियो आहे, त उनखे छॾिजां न, उनखे विसारजां न। इन करे हज़रत शाह सरदार अहमद शाह लखयारीअ क़बूल कयो त हा हा, मूंखे लतीफ़ सां मिलाइण वारो घड़ो ठाकुर ॾिनुमल आहे। इन्हनि बुज़ुर्गनि जो बि कमाल आहे, जिन उन्हनि खे सुञातो, उन्हनि जो बि कमाल आहे, जिन अलाह जो बि कमाल आहे, अलाह जे हबीब जो बि कमाल आहे, अलाह जे हबीब सां जे आशिक़नि जो बि कमाल आहे। ऐं सुञाणणु खपे त उहे बुज़ुर्ग जे मूंखे गॾिया त आऊं उनजी कीअं न ॻाल्हि कंदुसि। छो त हुकुम पियो लतीफ़ साईं करे न बाबा, रही अचिजे रातिड़ी तिन जुगन संदी जाए, तनी जी साञा आहे, तूं रहो थींजे चार में, तूं किथां मिलंदे अलाह सां, तूं किथां मिलंदे रसूल सां, कोन मिली सघंदे। तोखे जेको मिलियो आहे सुञाणीसि त उन मां हू ॾिसिजे पियो, हू सुञाणीसि त हिन हुनखे ॾिठो आहे। सुभाणे अल्लाह, चंबड़ी वञीसि, काबू करीसि, महबत करीसि, कुझु वठीसि, ॾींदे छा तूं, छा ॾींदे, वठीसि। हू आई ई ॾियण लाइ ने वठण लाइ आई ई कोन मिसाल। ऐं उनखां पोइ ॿुधायूं त असांजे ॻोठ में हिकिड़ो उस्तादु आयो जंहिंजो नालो सैयद नूर मोहम्मद शाह। पोइ उहो नूर मोहम्मद शाह जॾहिं आयो त चऊं त हू बि साहिबु को सूरनि जो सटियल हो, ऐं आऊं बि जहिड़ो अकेलो हुउसि। पोइ उन टाइम में जो उस्ताद थी आयो सादात बि असां हुनजी इज़त कई। पोइ हू मूंखे चंबड़ी वियो, ऐं हुनखे चंबड़ी वियुसि, हू मूंखे चंबड़ी वियो, ॿई हिक ॿिए में असीं लोह क़ाबू थी वियासीं, प्यार में महबत में। उस्ताद उन सां सैयद नूर मोहम्मद शाह। पोइ चयूं त असांजो सिलसिलो कीअं वधियो, उनजो मिसाल हिकिड़ो ॾिनऊं। वाह वाह, चयऊं वाह, कंहिं देग जे लाहिण लाइ ॿिनि हथनि जी ज़रूरत हूंदी आहे। देग जे लाहिण लाइ ॿिनि हथनि जी ज़रूरत आहे। सो इहो मिसाल ईअं अथव त असीं जो ॿई हिक ॿिए खे चंबड़ी वियासीं, त इहो मिसाल ईअं अथव जीअं देग जे लाहिण लाइ ॿिनि हथनि जी ज़रूरत हूंदी आहे। ईअं असीं जहिड़ा ॿ हथ थी पियासीं मिसाल,
देग जे लाहिण लाइ 2 हथनि ज़रूरत आहे। ऐं पोइ उहो जेको असांजो जेको जुड़ियो ताम उहो हीअं चढ़ंदो वियो। पोइ वरी उन खां पोइ ॿुधायूं त असां में नंढे हूंदे खां ई मिसकीन ग़रीब हुआसूं त असां में सूरनि जो सलो जेको आहे उहो माशाअल्लाह जवान थियो। सूरनि जो सलो उहो वणु थी वियो, सलो वणु थी वियो। ऐं उन सां गॾु 2 शयूं ॿियूं बि गॾिजी पयूं, महबत ऐं सूर। उन सूरनि जे वण सां 2 दरख़त ॿिया बि पैदा थिया। हिकिड़ो दरख़त सूरनि जो जेको नंढे हूंदे खां ई हो, जो उन सां गॾु सम्झ बि पैदा थी, सम्झ जो वण बि उभरियो। यानी कि सूर जे वण सां गॾु चयूं त सम्झ जो वण बि उभरियो, सम्झ। वरी चयूं त महबत जो वण बि उन सां गॾु उभरियो। माना सूरनि मूंखे सुभान अल्लाह सम्झ जो वण बि पैदा थी करायो सूरनि, ऐं मूंखे महबत जो वण बि सूरनि करायो। पोइ चयूं त इहे वधी नेठि वण थी विया, इहे 3 सूर, सम्झ ऐं महबत। पोइ चयूं त असां पंहिंजो महबत जो जेको असां में वण पैदा थियो, असां हर तरह सां दुनिया में हार खाधी, महबत कईसूं पर किथां बि महबत जी मोट न मिली सुठी। पाण घर बि लुटियोसूं तॾहिं बि महबत जो मूंखे न मिलियो को सलो, उतां सिलो न मिलियो। त ईअं चयूं त ईअं थी असां में इहे शयूं वण थी वियूं। ऐं पोइ असां सां इन्हनि निभायो, महबत, सम्झ ऐं सूर, इहे सभु गॾु हलिया। पोइ असांखे दोस्त बि गॾिया, ॿिया फ़क़ीर फ़ुक़रा बि गॾिया। साईं इजाज़ जो बि नालो वरितऊं, साईं पीर इजाज़ जो, त 3 साल असां सां गॾु उहो बि रहियो। 3 साल असां सां गॾु साईं पीर इजाज़, चऊं साईं पीर इजाज़, साईं सैयद नूर मोहम्मद शाह, उहे बि लकियारी, साईं पीर इजाज़ राशिदी, जेके असांजे इलाइक़े जा शाइर बि वॾा आहिनि। ऐं पाण ॿुधायूं पंहिंजे सवान हयात में लिखियऊं त असीं अणपढ़ियल हुआसीं, हू साहिब पढ़ियल हुआ, असीं अणपढ़ियल हुआसीं। अणपढ़ियल जे हुजण जे करे असांजो शहर सादो सूदो आहे, असांजो शहर सादो सूदो आहे। ऐं असीं पोइ सादगीअ नमूने में शहर असांजो आहे, एॾो ऊचो वॾो शहर कोन्हे। बाक़ी साईं असांजा जेके 2 हमअसर दोस्त हुआ उहे पढ़ियल लिखियल बाक़ाइदे अरबी फ़ारसी उस्ताद हुआ। साईं राशिदी त उन्हनि जो घिराणो, राशिदी घिराणो, पढ़ियल लिखियलनि जो घिराणो आहे। त उहे सभु उन्हनि जी ॻाल्हि ॿुधायूं। 3 साल असीं उन्हनि सां रहियासीं, असां उन्हनि जी ख़िदमत कई, पाण ॿुधायूं असां उन्हनि जी ख़िदमत कई। पोइ कंहिं सबब खां असीं धार बि थी वियासीं, पर पोइ असां हिक ॿिए लाइ असां वटि तमामु घणी इज़त हूंदी हुई, तमामु घणी असां हिक ॿिए जी इज़त रखंदा हुआसीं। जेतोणीकि धार बि थी वियासीं तॾहिं बि असां हिक ॿिए जी इज़त रखंदा हुआसीं। वक़्त ते मिलण में, जुलण में, अचण में, वञण में, माना पोइ बि असांजो मेल मिलाप थींदो रहंदो हो। पोइ इहे ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं त असां हर जाइ तां सिखियो, सिखणु घुरियो। हर जाइ तां जेको मिले उनखे असीं घटि न सम्झूं। चओ असां जॾहिं ठाकुर निर्मल खे बि घटि न सम्झो आहे त पोइ ॿिए खे असीं घटि कीअं सम्झंदासीं। जे ठाकुर निर्मल बि असां लाइ वॾो आहे, ठाकुर निर्मल खे बि आउं पंहिंजी महिरफ़त थो चवां। असांखे त माण्हू, असां दुनिया में माण्हू शर्म था महसूसु कनि, कंहिंखे उस्ताद चवणु, कंहिंखे रहबर चवणु, कंहिंखे मुर्शिद चवणु, या मिसाल माण्हू कंहिंखां फ़ाइदो पियो वठे तॾहिं बि माण्हू इनकार पियो करे। हू इन खां न लहराईंदा त को शर्म थो थिए या इजाज़त हिनखे वरी आउं कीअं चवां। असीं चङे भले खे बि चङो कोन था चऊं। हाय हा, हू हाय हा, हू चाहे हिंदू आहे उनखे बि अहिला पिया ॾिसनि। हा अञा ॿियो बि चयूं त ठाकुर निर्मल उहो आहे जो मूंखे गुंगे मां ॻाल्हाइण वारो ठाकुर निर्मल कयो। आउं गुंगो हुउसि, आउं न ॻाल्हाइण वारे खे ॻाल्हाइण वारो ठाकुर निर्मल कयो। त ॾाढी ॻाल्हि ॻरी आहे गुण ॻाइण जी, ॾाढी ॻाल्हि गुण माण्हू जे ज़ाहिर थो करे न त उन में थोरो वज़न थो पए।
ॾाढी ॻाल्हि ॻरी आगुण ॻाइण जी पवे उमिरि सॼी थी पोइ निभाइण जी। कंहिंजो वेही माण्हू गुण ॻाईंदो त सम्झो त वज़न ईंदो न बाबा, पोइ त निभाइण बि पवंदो न बाबा जंहिंजो गुण ॻाईंदो। इन करे गुण ई खाई वेंदो त निभाइण जी ज़रूरत ई कान्हे मिसाल। ऐं असांखे मिलियो पोइ उन खां पोइ त सिलसिलो लतीफ़ साईं सां हर चोॾींहं ते जेके बि फ़क़ीर फ़ुक़रा ईंदा, जेके बि महबत वारा थिया, हर चोॾींहं ते ईंदा हुआ। असांजे ॻोठु जेको असांजो ॻोठु आहे महर शाह जो ॻोठु आहे, असांखे वेझो शहर सईदाबाद आहे, संदन जेको ॻोठु असुली आहे सो ॻोठु महर शाह आहे, जेको हींअर त मटियारी ज़िले मां पर हूअ असुल हैदराबाद ज़िलो आहे। पहिरीं हैदराबाद ज़िलो ई आहे, डिस्ट्रिक्ट हैदराबाद ई हो। असांजो शहर वेझो तहलको हाल आहे, उहो बि असांजो तहलको, हींअर त तहलको सईदाबाद बि तहलको आहे। ऐं पर हींअर असांजो संदन जेको ज़िलो आहे सो मटियारी ज़िलो आहे। उन में ई सुकूनत पज़ीर आहिनि। संदन दरगाह बि बाईपास खां रोड अचे पियो, जेको सिधो हज़रत सरदार अहमद शाह लकियारी जे नाले सां बोर्ड लॻल आहे। बाईपास खां हितां सईदाबाद जो बाईपास जेको आहे उन खां वेझो ई वेझो 2-2.5 किलोमीटर या 2.5 किलोमीटर आहे, जेको हींअर उते मौजूदु आहे। त इहे तवारीख़ी तरह सां पर संदन वालदेन सां बि तमामु घणो वॾो हिकिड़ो ज़िक्र आहे संदन वालदेन जो। इंशाअल्लाह आउं वरी कंहिं ॿिए दफ़े वरी उन्हनि जे हवाले सां बि पेश कंदुसि। संदन शाइरी 40 सालनि खां पोइ चऊं त असांखे माल चारण में बि चऊं कुझु असांखे गुफ़्ता ईअं ईंदा हुआ, कुझु चवंदा हुआसीं पर उहे यादि न रहिया। पर शेर जो लिखणु 1940 खां पोइ जेको आहे सो शुरू थियो। ऐं पोइ उन में पाण सभिनी जो ज़िक्र कयूं, मखदूम ताल मौला जो ज़िक्र कयो अथनि, अहसनुल्लाह हाशमीअ जो ज़िक्र कयो अथनि। पंहिंजे मुशाइरनि में चऊं असीं वियासीं। अलाह सरशार अलाह बख़्श उकेलीअ जो ज़िक्र कयो अथनि ऐं मोहम्मद ख़ान गनीअ जो ज़िक्र कयो अथनि। इहे सभु उस्ताद हुआ। साईं असदुल्ला टिखड़ाई जो ज़िक्र कयो अथनि। ईअं माना काफ़ी उन वक़्त दौर में ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ जो ज़िक्र कयो अथनि। पंहिंजे सवान हयात में त असां सां उन्हनि जूं मुलाक़ातूं थियूं ऐं मुशाइरा बि थींदा हुआ, हूअं बि मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। पोइ ईअं माना फ़क़ीरनि फ़ुक़रान सां जेके वरी पोइ उन्हनि जा फ़नकार जेके संदन ॻाईंदा दोस्तन में दगाई अचो यार टोलियूं केदा वही वफाई केदा वही वफाई कितना है सबा में आगे नींदो वठन अल्लाह सुञान अहमद शाह पाक पकीदा तैयब सोई आहे ताहिर तैयब सोई आहे ताहिर छाखे गोली पियो दिल जे बाहर यार मिली दिल जे मसांजी यार महफिल में मसांजी यार महफिल में अचण जी करे इनायत तू अचण जी करे इनायत तू खुदा जी खल्क शामिल तू खुदा तोखे मिली वेंदो हीला दया बाज़ार हो यार होत घरे हो एक रातड़ी अला भले इश्क असां हो रंग ॾिसला भले इश्क असां उन्हों गॾ थी पहाड़ी सर जो हेड़ा चइजा हो अॾे ही महल में मोरूं अॾे ही महल में मोरूं रहण वारा वया हलिया हिते दुपलवा महिमान वञण वारा वया हलिया हिते दमपलवा महिमान सदके कया जे मुझो जानी अचे
ॿिया असांजे संदनि औलाद मां बि साईं अनवर शाह ॻाईंदो हो, उस्ताद अब्दुल अली फ़क़ीर उनखे सेखारियो, ऐं साईं अमीर शाह ॿियो भाउ उन संदनि फर्ज़ंद उहो बि संदनि सोबत में ॻाईंदा हुआ, जेके अॼु बि पेश कनि था, कलाम काफ़ियूं पेश कनि था। ऐं इन खां अलावा रशीद अहमद शाह जेको फर्ज़ंद आहे, मुंहिंजो फर्ज़ंद आहे, उहे बि ॻाइनि था। थोरो घणो झगड़ो बहाल आहे, भले फ़ुकराई ॻाइनि था। त इहे सभु अॼु ॾींहं ताईं ही महबत जो मेलो मतल आहे, ऐं संदनि यूनिवर्सिटी क़ाइमु आहे, ऐं पाण बि दाइम क़ाइमु अलाह जे फज़ुल सां करम सां आहिनि। ऐं असां बि या हाज़िरी आहे या इहो सबक़ु आहे या इहा संदनि महबत जी लतीफ़ जे इल्म जी यूनिवर्सिटी आहे, जेका असां हिते मिड़ी दुही दुखायो वेठा आहियूं। पोइ बभड़ पाण ई मालिक ई कंदो उन शइ खे तयारु, मुकमिल बि उहो ई कंदा। बहरहाल जेका उन्हनि जी आहे सा दुही दुखे पई। इश्क जूं राहूं वठियो आशिक़ वञनि उॾामंदा, इश्क जूं राहूं वठियो आशिक़ वञनि उॾामंदा, उन्हनि जा मच नंढा तोड़े वॾा कॾहिं न आहिनि विसामंदा, इश्क जूं राहूं वठियो आशिक़ वञनि उॾामंदा। त असांजो त अखियूं पेर करे पीढ़ीअ ॾांहुं पुरनि, उहे अहमद शाह जे विचा की न वञनि, जेके न अखियूं पेर करे हलंदासीं विचा कोन वञनि, अखियूं पेर करे जे पीढ़ी ॾांहुं पुरनि, उहे अहमद शाह जे विचा की न वरनि, पेरनि वारियूं केतिरियूं वेहो विचरनि, पेर विञायो पहुचे मोटियो खोड़ अचनि, पेर विञायो पहुचे मोटियो खोड़ अचनि, जबल जहिड़े जहान में भला केतिरा पेर लॻनि, जो तूं हुन पेरनि जे हथ लॻो जबल जो जहान आहे, जबल जबल जहिड़े जहान में केतिरा पेर लॻनि, अरे अहिड़नि पेरनि आसरे कोठियूं पंध पवनि, छॾे पुठि पेरनि हल ईअं थियो। साईं जे पैरोकार आहियूं, कलाम असांजो जे मुताबिक़ पियो सरदार सोरो सदर तंग मस्त कलंदर कलंदर, सखी सरदार सोरो सदर लाल लचारी लाल रसारी, लाल लचारी लाल रसारी, सखी सरदार सोरो सदर।